शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसी अॼु घड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में मल्हाई पई वञे। इन मौक़े ते शानदार जलसो थियो वियो आहे। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी तारीख़ में बहादुर, ज़हीन ऐं बाहिम्मत अॻवान हुई। हू 21 जून 1953 ते कराची शहर में पैदा थी। बेनज़ीर भुट्टो जो ताल्लुक़ हिकु सियासी ऐं तालीम याफ़्ता घराणे सां हो। संदसि वालिद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो वज़ीर आज़म रहियो, जंहिं हमेशा जमहूरियत, अवामी हक़नि ऐं इंसाफ़ लाइ जदोजहद कई। बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद खां सियासत, बहादुरी ऐं अवाम सां मोहबत करणु सिखियो। बेनज़ीर भुट्टो इब्तिदाई तालीम पाकिस्तान में हासिल कई, जॾहिं त आला तालीम लाइ हू हार्डवेयर यूनिवर्सिटी अमरीका ऐं पोइ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड वई। तालीम दौरान ई हिन में क़यादत जूं ख़ूबियूं नुमायां थी वयूं। हू न सिर्फ़ ज़हीन शागिर्दियाणी हुई, पर दुनिया जी हालतनि खे सम्झण जी सलाहियत बि रखंदी हुई। 1977 ईस्वीअ में जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ मार्शल लॉ लॻायो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी वई, तॾहिं बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी बदिलजी वई। हिन ऐं संदसि माउ नुसरत भुट्टो क़ैद ऐं नज़रबंदियुनि खे मुंहुं ॾिनो। सख़्तियुनि, तकलीफ़नि ऐं ज़ुल्म जे बावजूदि बेनज़ीर हिम्मत न हारी। हिन जमहूरियत जे बाहि लाइ जदोजहद जारी रखी। 1986 में बेनज़ीर भुट्टो जिलावत खे ख़त्म करे पाकिस्तान मोटी आई। माण्हुनि हिन जो शानदार इस्तक़बाल कयो। 1988 में हू पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म चूंडिजी वई ऐं इस्लामी दुनिया में बि पहिरीं औरत वज़ीर आज़म बणिजण जो एज़ाज़ हासिल कयो। हिन औरतुनि जे हक़नि, तालीम, सिहत ऐं आज़ादी लाइ केतिरा ई क़दम खयां। बेनज़ीर भुट्टो 2 भेरा वज़ीर आज़म रही, पर सियासत साज़िशनि सबबि संदसि हुकूमतूं ख़त्म कयूं वियूं। हिन बावजूदि हू हमेशा जमहूरियत लाइ आवाज़ उथारींदी रही। बेनज़ीर भुट्टो 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे लियाकत बाग में हिकु अवामी जलसे खे ख़िताब करण खां पोइ दहशतगर्द हमले में शहीद थी वई। इहा घड़ी पाकिस्तान जी तारीख़ में इंतहाई ॾुखोईंदड़ लम्हो हुई। जलसे खां पोइ जॾहिं हू अवाम खे हथलो ॾे अलविदा करे रही हुई, तॾहिं हिन ते हमलो कयो वियो। संदसि शहादत जी ख़बर ॿुधंदे ई सॼे मुल्क में सोग छाइजी वियो। माण्हू रोडनि ते निकिरी आया ऐं हर हक़ अश्कबार थी वई। बेनज़ीर भुट्टो पंहिंजी जान ॾेई जमहूरियत, अवामी हक़नि ऐं आज़ादी जी जदोजहद खे अमर करे वई। अॼु संदसि 18वीं वरसी मल्हाई पई वञे।